मुझे भाग गुलाम रसूल खास की थी मुझे दोस्त साथी सना वाला उठो पर क्या कही है मुझे भाग जुल्फकार और सब उस्ताद साथियों अस्सलाम वालेकुम जी उस्ताद इतने अचण जो मकसद है तव्हां खणी हाज़िर थे थियो या त हिन वक़्त सिंधी उस्ताद मथा सिंधी तैलीम जे मथा तमामु घणो ॾुखियो वक़्तु गुज़री रहियो आहे गुज़िरियल 4-5 सालनि में सिंधी जी तैलीम ते जेका तजुर्बा कया विया उन सां सिंधी तैलीम वधण जे बजाए उहा घटिजी रही आहे सिंधी उस्ताद जा गुज़िरियल 4-5 सालनि खां के बि मसइला हल न पिया थियनि रोज़ रोज़ सिंधी उस्ताद खे मारियो थो वञे जीआरियो थो वञे सॼो उस्ताद हद खां वधीक गुज़िरियल 4 सालनि में परेशान थियो आहे कॾहिं STR त कॾहिं बायोमेट्रिक त कॾहिं PMSF त कॾहिं कैंपस क्लस्टर हब स्कूल रखी त कॾहिं वरी 20 ग्रेड जा प्राइमरी उस्ताद जे मथां ऑफिसर मुक़ररु करे उनखे ज़र ख़रीद ग़ुलाम बनायो विया असांजो इहो कमु हक़ीक़त में जेका असांजी गुज़िरियल 4 सालनि में चूंडियल उहिदेदार हुआ चाहे उहे तहलके जा हुजनि चाहे उहे ज़िले जा हुजनि चाहे उहे डिवीज़न जा हुजनि चाहे उहे मर्कज़ जा हुजनि सिंधी उस्ताद जी रखवाली मालिकी जा ज़िम्मेवार उहे हुया पर वॾी बदबख़्ती आहे त सिंध जे उस्तादनि खे 4 सालनि में जेतिरो परेशान कयो वियो जेतिरो सिंधी प्राइमरी उस्ताद जो नुक़सानु थियो आहे जेतिरो तैलीम जो नुक़सानु थियो आहे इहो माज़ी जे 40 साल 70 साल में मिसाल मिलणु मुश्किल आहे उनजो वॾो सबबु आहे त असांजा मर्कज़ी क़यादत पंहिंजे फ़र्ज़नि खां गाफ़िल रहिया उनजे फ़र्ज़ में शामिल आहे असांजे तंज़ीम जे आइन में शामिल आहे त सिंध जी तैलीम जे सुधारे वाधारे जे लाइ हे उहिदेदार असां उस्ताद कोशिशि कंदासीं उन खां पोइ असां उस्ताद जे हक़ जे लाइ जदोजहद कंदासीं विड़हांद कंदासीं पर गुज़िरियल 4 सालनि में उहे दोस्त असांजा ॿाहिरि उहो कुझु न करे सघिया जेको हुनखे करणु खपंदो हा उहा ॿी ॻाल्हि हुन पंहिंजा ज़ाती मक़सद हासिलु कया ज़ाती मराहतूं हासिलु कयूं पर उस्ताद ऐं सिंध जी जेका तैलीम आहे उहा ॾींहों ॾींहुं पुठिते वई अॻिते न वधी ख़ैर सां हाई कोर्ट जे हुकुम ते सिंध जी तंज़ीम वॾी तंज़ीम में इलेक्शनूं थियूं 3 साल लाइ जेके चूंडिजी आया उहे 4 सालनि लाइ क़ाबिल थी वही रहिया अलाह जी लठ ॾाढी आहे न पोइ ॾिठो पोइ आई हाई कोर्ट इंडस्ट्री मार्फत उनजा उहिदा चट करे छॾियूं हाणे उहो बि पंहिंजा आम उस्ताद आहिनि ऐं वरी तयारी कंदा आहिनि इलेक्शन जी उन दौरान ही मौक़ो मिलियो त सिंधी उस्ताद जा जेके रहियल मसइला आहिनि ख़ासि करे सिंधी प्राइमरी उस्ताद जो हींअर वॾे में वॾो अहम मसइलो आहे सर्विस स्ट्रक्चर जो माना इहा असांजी सम्झ त लाइफ लाइन आहे इहो असांजी बका आहे इहा असांजी ख़्वाहिश आहे इहा असांजी डिमांड आहे उन खां पोइ असांजा नौजवान सिंध जा 22,000 उस्ताद जिन खे इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर नथो कयो वञे हक़ीक़त में इहे 22,000 उस्ताद पाण ई केॾी मुड़िसी करे निकिरी पवंदो हक़ वठी सघंदा पर अलाए छो उहे दोस्त उन आस में रहिया उन उमेद में रहिया त जेको मर्कज़ आहे असांजे दर्द जो दरमान कंदो पर उहो पंहिंजो वारो वञा भॼी लिकी वियो पर कुझु कोन थियो वरी असां जॾहिं सरगर्म में अमल आहियूं पहिरीं बि सिंध नौजवान उस्तादनि खे असां मोचड़ा खाई लठियूं खाई रत जो रेज ॾेई पेर पथूं करे उनखे पोख करायो वरी बि इंशाअल्लाह असां ई सिंधी उस्ताद जी सां गॾिजी इन नौजवान उस्ताद खे इनिशियल अपॉइंटमेंट रेगुलर करायो साथी जॾहिं इंसान को उस्ताद हुजे असां बि इंसान आहियूं पंहिंजे हक़ जे लाइ उथी खड़ो थिए त हक़ वठणु का एॾी वॾी ॻाल्हि न आहे पहिरीं अमल इहो आहे त असां पंहिंजे हक़ जे लाइ जदोजहद करियूं बदबख़्ती वॾी में वॾी इहा आहे त सिंध जो प्राइमरी उस्ताद पंहिंजे हक़ जे लाइ निकिरी तयारी कोन्हे घर में छॾण जी तयारी कोन्हे हालांकि पढ़ी लिखियल माण्हू बाशोर माण्हू गुज़िरियल 4 सालनि खां रोज़
ज़ुल्म बर्दाश्त थो करे, रोज़ परेशानी उनजो सबबु बणे थो, पर उथण जे लाइ तयारी कोन्हे, जागण जे लाइ तयारी कोन्हे। उनजे लाइ मूं फर्ज़ु सम्झियो त हिन दफ़े सॼे हर उस्ताद वटि वञा, उनखे अपील करियां, ख़ुदा तव्हां उस्ताद आहियो, जंहिं शोबे सां तव्हां लाॻापियल आहियो उहो क़ौमुनि जी सुधार जी ज़मानत आहे। प्राइमरी उस्ताद पूरी दुनिया जी तरक़ी जो राज़ प्राइमरी उस्ताद आहे। पूरी दुनिया जे प्राइमरी उस्तादनि खे एतिरियूं मराहतूं आहिनि जे तव्हां सोचे बि नथा सघो। ॿियनि पाकिस्तान जे सूबनि खे एतिरियूं मराहतूं तव्हां उहो तस्वुरु नथा करे सघो। पर असां कहिड़ो ॾोह कयो आहे? असांजो ॾोह इहो आहे त असीं घरनि में सुता कयूं, रोज़ लख लठ लॻे थी, पर जागूं नथा, लठियूं खाई पिया, मोचड़ा खाई पिया, परेशानियूं सहूं पिया, पर जागण जे लाइ तयारी कोन्हे। उनखे जगाइण जे लाइ, उनखे इज़त ॾियण जे लाइ, उन सिंधी उस्ताद खे आला मक़ाम ॾियण जे लाइ ऐं निकितो हुयां। अचो सिंध जा उस्ताद पंहिंजे हक़ जे लाइ जदोजहद कयूं। घर वेठे कुझु कोन मिलंदो, हक़ जदोजहद जे ज़रिए मिलंदा, हक़ क़ुर्बानीअ जे ज़रिए मिलंदा, हक़ रत वहाइण जे करे मिलंदा, हक़ जे लाइ जदोजहद करणी पवंदी। कुझु अहिड़ियूं दुश्मन उस्ताद दुश्मन क़ुवतूं पयूं आहिनि। 5 साल जे दौर में मुनाफ़िक़ हूंदा हुआ, हींअर बि मुनाफ़िक़ आहिनि, ऐं उनखे चवां थो ख़ुदा हीअ न को हाजी शफ़ी जे हक़ जी ॻाल्हि आहे, न को उनजी मराहत जी ॻाल्हि आहे। हीअ सिंध जे उस्ताद जी इज़त तशख़ुस बरक़रार रखणु, सिंध जे उस्ताद जी ख़ुशहाली जी तहरीक आहे, सिंध जे उस्ताद जी इज़त जी तहरीक आहे।